अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सबका पहिरियां हेडलाइन। काफ लीग मुफ्त में वोट न ॾींदी, खेनि वॾी आछ करणी पवंदी। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ानगी टीवीअ खे इंटरव्यू में चयो आहे त इमरान ख़ान खे घर मोकिलण बैदि जेको बि सेटअप हूंदो महदूद मुदे लाइ हूंदो। उन सेटअप जो मैंडेट चूंड सुधारा ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण हूंदो। वज़ीर आज़म खे हटाइण लाइ पीपी जमहूरी तरीक़ो इख़्तियार कंदी। उहा सुठी ॻाल्हि आहे त बेइतमादीअ जी रिथ लाइ मुख़ालिफ़ धुर जूं समूरियूं पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि। वज़ीर आज़म लाइ शहबाज शरीफ़ खे वोट ॾेई सघजनि था। नून लीग खे बि लचक ॾेखारणु घुर्जे। हू मौलाना फज़लुर रहमान जे बयान ते तबसरो करणु नथो चाहे। पीटीएम ईंदड़ 2 ॾींहनि में बेइतमादी रथाइण जो ऐलान करे छॾियो। पीटीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त ईंदड़ 2 खां 3 ॾींहं अहम आहिनि। बेइतमादी रथाइण ऐं क़ौमी असेंबली जे इजलास जी रिक्विजिशन ते गौर थी रहियो आहे। अपोज़िशन जी क़यादत लगातार राब्ते में आहे। हुकूमती इत्तेहादनि सां बि राब्ते में आहिनि। समूरी अपोज़िशन जमातुनि जो हुकूमत जे ख़ात्मे ते इत्तफ़ाक़ आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान राना सनाउल्लाह बि एम्पायर जे न्यूट्रल हुजण वारे मौलाना फज़लुर रहमान जे बयान जी तस्दीक़ करे छॾी। राना सनाउल्लाह चयो आहे त बेइतमादीअ जी तहरीक वज़ीर आज़म या स्पीकर जे ख़िलाफ़ कॾहिं पेश करणी आहे। इहो फ़ैसिलो नवाज़ शरीफ़, मौलाना फज़लुर रहमान ऐं ज़रदारी सतह ते थींदो। इत्तेहादी न हा जी पोज़ीशन में आहिनि, न ई वरी न जी पोज़ीशन में आहिनि। रोहणी बिलावल आयो आ, नाना जो नालो तो वरी चमकायो आ, नाना जो नालो तो वरी चमकायो आ, वरी चमकायो आ। ईंदो वरी बिलावल इहे चवन पिया, नंढा वॾा सभु तोला दुआऊं घुरन पिया। बेनज़ीर जालाल अल्लाह बादशाह कंदी, रब खां है सवाल अल्लाह बादशाह कंदी। ईंदो वरी बिलावल इहे चवन पिया, नंढा वॾा सभु तो इमरान आका चोर है, इमरान कार चोर है, इमरान पेट्रोल चोर है। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंजाब में एंट्री। ॾखण पंजाब जे रस्तनि ते मार्च। अवामी लांग मार्च काफ़िलो अॼु रहीम यार ख़ान, बहावलपुर ऐं लोधरा रस्ते मुल्तान पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो रहीम यार ख़ान में तारीख़ी जलसो। पंजाब जा रोड रस्ता जीए भुट्टो जीए बिलावल जे नारनि सां गूंजी उथिया। घोटकी में थियल जलसे में लखे माण्हुनि जो रिकॉर्ड तोड़ अंग जलसे में शरीक। काफ़िले जी आजियां लाइ रूट वारनि शहरनि रोड रस्तनि खे पीपल्स पार्टी जे झंडनि, पेना फ्लैग्स ऐं बैनरनि सां सींगारियो वियो। लखनि जे तादाद में पीपल्स पार्टीअ जा जियाला मार्च में शरीक। मार्च जी आजियां लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। जुल्म मिटाना चाहते हो, ये मुल्क बचाना चाहते हो, गुर्बत को भगाना चाहते हो। साथ दो बिलावल का साथ दो, साथ दो, साथ दो पीपी का साथ दो, साथ दो, साथ दो बिलावल का साथ दो। अब वक्त आ गया है कि कठपुतली को जाना है। सब निकलोगे, तुम निकलोगे, सब निकलोगे, तुम लाखों में
सरकार खिलाफ जियाला जंग जो ऐलान करे चुका आहिनि। मौजूदा हुकूमत नाअहल सां गॾु नाजाइज़ बि आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रहीम यार ख़ान में अवामी लॉन्ग मार्च जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त हू पंजाब वासियुनि खां पुछणु चाहे थो त उहो केरु हो जेको कैंटीन ते बीही चवंदो हो त जेकॾहिं मुल्क में महांगाई थिए त समझो वज़ीर आज़म चोर आहे। पंजाब वासियो ॿुधायो त छा अव्हां खे तब्दीली पसंद आई? छा वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां कयल वाइदा पूरा थिया? छा रहीम यार ख़ान में कंहिं माण्हूअ खे घर मिलियो? छा नौजवाननि खे नौकरियूं मिलियूं आहिनि? इमरान ख़ान जी हुकूमत में जेतिरी करप्शन थी आहे ओतिरो मुल्क जी तारीख़ में बि नाहे थी। जमहूरी जिदोजहद ते यकीन रखूं था, हर सूरत में पंहिंजा हक़ वठंदा रहंदासीं। पंजाब में पीपल्स पार्टी जे काफ़िले जी रस्ते में रंडक हुजण ते सिंध जे वॾे वज़ीर जो पंजाब जे वॾे वज़ीर खे फ़ोन। मुराद अली शाह राब्ते दौरान उस्मान बोज़दार खे जलसागाह ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते पंजाब पुलिस पारां रंडकूं विझण खां आगाह कयो। पंजाब जे वॾे वज़ीर जलसागाह ॾांहुं वेंदड़ रंडकूं हटाइण जी ख़ातिरी कराई। टेलीफोनिक राब्ते बाबति पीपीए जे जलसागाह ॾांहुं वेंदड़ रंडकूं हटायूं वयूं। यूक्रेन में रूसी मुदाख़लत बाद हिन वक़्त ताईं 227 शहरी मारिजी विया। मारिजी वियलनि में 15 ॿारहां बि शामिल। गॾियल क़ौमुनि चयो आहे त यूक्रेन में सिविलियन शहरियुनि जे मारिजण जो तादाद उन खां तमामु घणो थी सघे थो। 24 फरवरीअ खां हिन वक़्त ताईं हमलनि में 552 सिविलियन ज़ख़्मी थिया आहिनि। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 19 मरीज़ फ़ौत। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 35,281 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 798 केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.17% रही। सॼे मुल्क में 908 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। वज़ीर आज़म जी सदा थिएठ सिक्योरिटी मामलनि बाबति इजलास। सिविल ऐं अस्करी क़यादत शरीक। ज़रियनि मूजिबि इजलास में मुल्की सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। क़ौमी सलामती जे मामलनि ते मुशावरत थी। खिते जी सूरतहाल खे नज़र में रखंदे आलमी सतह ते हिकमत अमली ते गौर वीचार कयो वियो। जाफराबाद में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। डेरा अलहयार में कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार इमाम अली मंझो दम ॾिनो। हादसे में हिकु नीगर बि ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ई ज़ख़्मी थियल नीगर खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो।